मजदूर यूनियन रानी भिटशा में स्काप इरिगेशन ट्यूबवेल यूनियन यूटिलिटी अलाउंस सन कोटा सेहत कार्ड ग्रुप इंश्योरेंस समेत ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ रैली कढी। सखर मां निकतल आल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन जो काफ़िलो बि इन रैलीअ में शामिल थी वियो। रैली में शामिल अॻवाननि जो चवणु हो त हुकूमती ग़लति पॉलिसियुनि ऐं बेध्यानी आबपाशी खाते खे तबाह करे छॾियो आहे। त आबपाशी खाते में जो सन कोटा ॾिनो वञे, जेके भर्थियूं कयूं पियूं वञनि हाणे सियासी बुनियादनि ते, हे वॾेरनि पीरनि मीरनि में विरासत कई वई आहे ऐं विकिरो जा होका लॻनि पिया। इन लाइ इरिगेशन डिपार्टमेंट में जेके तजुर्बेकार आहिनि, जेके ट्यूबवेल चौकीदार ऑपरेटर आहिनि, दारोगा आहिनि, बेलदार आहिनि, हेल्पर आहिनि, उनजी औलाद उन सां गॾु शाना बशाना ड्यूटी करे थी। रिटायर मुलाज़िम जेके आहिनि, डिग्रियूं उन्हनि जे कच्छ में दर पदर ते रुलनि था पिया, उन्हनि जी औलाद खे नौकिरी ते खयो वञे। उहे वीचारा परेशान आहिनि ऐं नौकिरियुनि जा सौदा शुरू थी विया आहिनि। वॾेरनि वटि कैंपां लॻी वियूं आहिनि। इन लाइ असां धरणो था हणूं त हक़दारनि खे हक़ मिलियो वञे, मेरठ जी लताड़ न कई वञे, नौकिरियुनि जो विकिरो बंदि कयो वञे। असां बिलावल भुट्टो ज़रदारी खे ख़ालदाबाद में दान ॾिनीसीं। उन सूबाई वज़ीर जाम ख़ान छोरो खे हुकुम कयो त आबपाशी मुलाज़िमनि जे अॻवाननि सां विहो, हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधो, हिननि जा मसइला हल कयो। इहे ॿीहर मूं वटि न अचनि। मां अफ़सोस कयां थो इन्हनि हुकूमत वारनि ते जे पंहिंजे क़ैद पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो जो हुकुम रद्द करे छॾियो अथनि, न मीटिंग कई अथनि, न मसइला हल कया अथनि। इन लाइ अॼु धरणो असांजो हैदराबाद आहे। अॼु इन्हनि जेकर हिकु महीने जे अंदरि आबपाशी खाते जे मुलाज़िमनि जा मसइला हल न कया त असां 7 डिसंबर ते कराची प्रेस क्लब गॾु थी बिलावल हाउस हलिया वेंदासीं। बिलावल हाउस धरणो हणी वेही रहंदासीं जेसिताईं आबपाशी खाते जे मुलाज़िमनि जा सभई मसइला हल न थींदा। BOT जा मुलाज़िम केतिरे अरसे खां दरपदर आहिनि, उहे पघारुनि लाइ फाका कशि मुब्तला आहिनि। उनखां सवाइ यूटिलिटी अलाउंस आहे, सेक्रेटरीट ग्रुप वारनि खे ॾिनो थो वञे। ॿाहिरियों माण्हू असांजो दरपदर आहे, उनखे नथो ॾिनो वञे। 30% कोटा आहे जेके लोअर ग्रेड जा मुलाज़िम जेके क्वालिफिकेशन पास आहिनि, त उन्हनि खे सेक्रेटरीट ग्रुप वारनि लाइ आहे, असां लाइ न आहे। हेल्थ कार्ड सेक्रेटरीट ग्रुप वारनि लाइ आहे, असांजे लाइ न आहे। त छा सिंध में 2 सूबा आहिनि या हिकु सूबो आहे? कराची सिंध सां गॾु आहे या सिंध खां अलॻि आहे? ही पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी गवर्नमेंट मूंखे सम्झ में नथो अचे त छा थी करणु चाहे। त हिन वक़्तु असांजी ही टेक्निकल डिवीज़नूं आहिनि, जीअं असांजी ट्यूबवेल डिवीज़नूं आहिनि, मैकेनिकल डिवीज़नूं आहिनि, उन में ही असांजो स्टाफ जेको आहे टोटल टेक्निकल स्टाफ आहे। उन टेक्निकल स्टाफ खे पंजाब सूबे में उन सब इंजीनियरनि खे, SDN खे, इंजीनियरनि खे, आम लोअर ग्रेड वारनि माण्हुनि खे टेक्निकल अलाउंस ॾिनो थो वञे। पर ही सिंध सूबे में क़ानून राइज कया था वञनि। मिनिस्टर इरिगेशन गवर्नमेंट ऑफ सिंध जेकॾहिं असांजा मुतालबा तस्लीम कया त ठीकु आहे, न त 7 डिसंबर ते असां कराची प्रेस क्लब गॾु थी बिलावल हाउस अॻियां धरणो हणंदासीं ऐं जेसिताईं असांजा मसइला हल न थिया तेसिताईं असां वापसि न थींदासीं। असांजो सिहत कार्ड यूटिलिटीज़ अलाउंस इहे ॾिना वञनि ऐं सन कोटा बहाल कई वञे। पहिरें ग्रेड खां वठी लोअर स्टाफ जेको बि आहे उनजी पघारुनि जी तव्हांखे ख़बर आहे। ऐं महांगाई जो दौरु आहे हींअर, ठीकु आहे न। महांगाई जे दौर में उनजी पूरत नथी थी सघे। इमरान ख़ान रुॻी ॻाल्हियूं त करे पियो त सिहत कार्ड मुलाज़िमनि खे ॾिना वेंदा, ठीकु आहे, यूटिलिटी अलाउंस ॾिनो वेंदो, उन ते अमल त कोन पियो थिए कंहिं बि ॻाल्हि ते। ही हेतिरा मुलाज़िम आहिनि, उनजी पूरत कीअं थी रहे महांगाई जे दौर में, तव्हां ख़ुदि ॼाणो था मीडिया जा। साईं असांजो मुतालबो आहे त असांखे सन कोटा ॾिनी वञे, सिहत कार्ड ॾिनो वञे, यूटिलिटी अलाउंस ॾिनो वञे। पुरअमन रैली आहे। जेकॾहिं हिन खां वधीक असांखे न रिस्पॉन्स मिलियो त असीं बिलावल हाउस पहुचंदासीं, उते बि पुरजोश धरणो हणंदासीं। पहिरीं मसइलो आहे सन कोटा जो, ऐं उन खां पोइ आहे असांजो सिहत कार्ड यूटिलिटी, उहे बि असां वटि घटि। हींअर महांगाईअ जो दौरु तमामु घणो वधी वियो आहे। जेकॾहिं 1000 रुपया हींअर खीसे में ॾिया त सम्झ में इहा ॻाल्हि थी अचे त शायदि असां हाला बि कोन पहुची सघंदासूं। जेकॾहिं 1000 रुपया खणी माण्हू शहर में थो वञे त साई भाॼी बि नथी मिली सघे। अहिड़े हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में माण्हू ख़ुदकशीअ ते मजबूर आहिनि। केॾी महांगाई, पेट्रोल, हर शइ महांगो। असां मुलाज़िमनि जूं पघारूं उहे 25 खां 30 हज़ार रुपया, वॾो ज़ुल्म इहो आहे। सन कोटा नथी ॾिनी वञे छो जे असां पहिरें ग्रेड जी नौकरी आहे। भुट्टे साहब, ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब पहिरें ग्रेड जी नौकरी ॾिनी। इन करे त बाबा हीअ अणपढ़िया माण्हू आहिनि। हीअ वाहन ते ही झंगनि मचे, हिन वाहन खे ही अणपढ़िया माण्हू मोह ॾींदा। ऐं हिन जो औलाद इन करे रखियो वञे थो जो
हिन जा वाहन ते घर आहिनि हिन खे तरबियत ऐं उहा ॾिनी थी वञे हू हिन वाहन ते कमु हिन जो औलादी करे सघे थो। छा NPA MNA जो पुटु जेकॾहिं NPA MNA गुज़ारे थो वञे त उन जो पुटु MNA NPA थी सघे थो, बेलदार जो पुटु बेलदार नथो थी सघे। उन्हनि चिताव ॾिनो त संदन मुतालबा न मञिया विया त कराची में बिलावल हाउस अॻियां मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कई वेंदी। मजदूर यूनियन साणी पैसो